इस्लामाबाद में अमरीका ऐं ईरान विच में इम्कानी ॻाल्हियुनि जूं तयारियूं जारी आहिनि, पर सूरत-हाल अञा बि ग़ैर यक़ीनी बणियल आहे। शहर में सिक्योरिटी सख़्तु करण सां गॾु रस्तनि ते चेक पोस्टूं लॻल आहिनि ऐं इस्लामाबाद टॉक्स जा पोस्टर बि नज़र अची रहिया आहिनि, पर अञा ताईं का बि वाज़े ख़बर नाहे त ॻाल्हियूं थींदियूं या न। अमरीकी मीडिया मूजिबि नायब सदर JD वेंस जी अॻुवाणी में अमरीकी वफ़द पाकिस्तान अचण लाइ तयारु आहे ऐं इम्कान ज़ाहिरु कयो पियो वञे त हू पाकिस्तान अॼु रवानो थींदो। ॿिए पासे ईरान अञा ताईं ॻाल्हियुनि में शिरकत जी तस्दीक़ नाहे कई। ईरान तरफ़ां साफ़ इनकार कयो वियो आहे त को बि वफ़द इस्लामाबाद लाइ रवानो नाहे थियो। ईरानी अॻुवाणनि जो चवणु आहे त हू धमकियुनि हेठि का बि ॻाल्हि ॿोल क़बूल न कंदा, जॾहिं त ईरान अंदरि बि सियासी दॿाउ ऐं इख़्तिलाफ़ जारी आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान वटि ॻाल्हियुनि खां सवाइ ॿियो को रस्तो नाहे। हुन ख़बरदार कयो आहे जेकॾहिं मुआहिदो न थियो त ॿीहर हमलनि जो ख़तरो वधी सघे थो। ॿिए पासे पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि खे जंगबंदीअ में वाध करण जी सलाह ॾिनी आहे त जीअं सिफ़ारतकारी खे मौक़ो मिली सघे। माहिरनि जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहं इंतिहाई अहम आहिनि ऐं इहो वाज़े नाहे त इस्लामाबाद में अमन ॻाल्हियूं थींदियूं या न।